ओम शांति। अॼु मिले तारीख़ 20/5/2024। मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां पाप सां भक्ति जो फल वठण आया आहियो। जंहिं जांची भक्ति कई हूंदी उहो ई ज्ञान में बि अॻियां वेंदा। प्रश्न आहे, कलयुगी राजाई में कंहिं ॿ चीज़ जी ज़रूरत रहंदी आहे जो सतयुगी राजाई में न हूंदी आहे। उत्तर आहे, कलयुगी राजाई में हिकु त वज़ीर ॿियो गुरू जी ज़रूरत रहंदी आहे। सतयुग में इहा ॿिन्हिनि जी ज़रूरत न रहंदी आहे। हुते कंहिंजी राय वठण जी दरकार न आहे। छो जो सतयुगी राजाई संगम ते बाप जी श्रीमत जी स्थापना थींदी आहे। अहिड़ी श्रीमत मिलंदी आहे जो 21 पीढ़ी ताईं हलंदी आहे ऐं सभु सदगति में आहिनि। हिन करे गुरू जी दरकार ई न रहंदी आहे। हुते सभु सदगति में आहिनि, हिन करे गुरू जी दरकार ई न रहंदी आहे। ओम शांति। ओम शांति जो अर्थ छा आहे? स्वधर्म में वियो या पंहिंजी खे आत्मा सम्झी करे वियो त शांति में वेहींदव। इनखे चइबो आहे स्वधर्म में वेहणु। भगवान वाच्य स्वधर्म में वियो। भगवान वाच्य स्वधर्म में वियो। हाणे तव्हां बेहद जे बाप बेहद जी पढ़ाई बेहद जे बाप सां बेहद जी पढ़ाई पढ़ो था न। हाणे तव्हांखे बेहद जो बाप बेहद जी पढ़ाई पढ़ाइनि था। छो जी बाप बेहद जो सुख ॾियणु आयो आहे। पढ़ाई सां सुख मिलंदो आहे। हाणे बाप चवंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झी करे वियो। बेहद जो बाप आयो आहे असांखे हीरे जहिड़ो ठाहिणु। हीरे जहिड़ा देवी देवता ई हूंदा आहिनि। उहे कॾहिं ठहींदा आहिनि? एतिरो उच पुरुषोत्तम कीअं ठहिया इहे कोई ॿुधाए न सघे सवाइ बाप जे। सवाइ बाप जे कोई बि असांखे ॿुधाए न सघे कि एतिरा उच पुरुषोत्तम कीअं ठहिया। उहो कॾहिं ठहिया, इहे एतिरा उच पुरुषोत्तम कीअं ठहिया इहे कोई ॿुधाए न सघे सवाइ बाप जे। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार तव्हां ब्राह्मण ठहिरियो न, पोइ तव्हांखे देवता ठहिणो आहे। ब्राह्मणनि जी हूंदी आहे चोटी। तव्हां शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो। तव्हां प्रजापिता ब्रह्मा जी मुख वंशावली आहियो। कुख वंशावली त न आहियो। कलयुगी सभु कुख वंशावली साधु संत ऋषि मुनि आदि सभु द्वापर खां वठी करे कुख वंशावली ठहिया। तव्हां प्रजापिता ब्रह्मा जी मुख वंशावली आहियो। कुख वंशावली त न आहियो न। कलयुग सभु कुख वंशावली आहिनि। ब्राह्मण साधु संत ऋषि मुनि आदि सभु द्वापर खां वठी करे कुख वंशावली आहिनि। हाणे सिर्फ़ु तव्हां प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं ई मुख वंशावली आहियो। इहे तव्हांजो सर्वोत्तम कुल आहे। देवताउनि खां बि उत्तम कुल आहे। छो जी तव्हांखे पढ़ाइण वारो मनुष्य खां देवता ठाहिण वारो निराकार परम पिता परमात्मा बाप शिव बाबा आहिनि। बाप आया आहिनि ॿारनि खे वेही सम्झाइनि था। छो जी भक्ति मार्ग वारा हिते ईंदा ई न आहिनि। हिते ईंदा आहिनि ज्ञान मार्ग वारा। तव्हां ईंदा आहियो बेहद जे बाप सां भक्ति जो फल वठणु। हाणे भक्ति जो फल केरु वठंदो? जे सभिनि खां जास्ती भक्ति कई हूंदी उहो ई पथर खां पारस बुद्धि ठहींदा। जे सभिनि खां जास्ती भक्ति कई हूंदी उहा ई पथर खां पारस बुद्धि ठहींदा। उहो ई अची करे ज्ञान वठंदा। छो जी भक्ति जो फल भॻवान खे ई अची करे ॾियणो आहे। इहा सुठी रीति सम्झण जी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां कलयुग खां सतयुगी विकारी खां निर्विकारी ठहींदा आहियो न, अथवा पुरुषोत्तम ठहींदा आहियो। तव्हां आया आहियो अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणु। इहे भगवान भगवती त ज़रूरु इन्हनि खे भगवान ई पढ़ाईंदो न। भगवान वाच्य परंतु भगवान कंहिंखे चइबो आहे? भगवान त हिकु ई हूंदो आहे न। भगवान कोई सैकड़ो हज़ार न हूंदा आहिनि। मिटी पथर में न हूंदा आहिनि। बाप खे न ॼाणण जे कारण भारत केतिरो कंगाल थी वियो आहे। बाप खे न ॼाणण जे कारण ॾिसो भारत केतिरो कंगाल थी वियो आहे। हाणे बाप ॿार ॼाणंदा आहिनि। हिकु निराकार परमात्मा खे सभु माण्हू यादि करनि त जीवन केॾो सुठो थी वञे। बाबा खे न ॼाणण जे कारण आत्मा जी शक्तियुनि गुणनि ज्ञान सां बि कंगाल थी विया आहिनि। त
त भारत में जेतिरो धन हुयो हुन सां बि कंगाल थी आहिनि। इहे बि थियणो आहे ड्रामा अनुसार। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि भारत में हिननि जी लक्ष्मी नारायण जी राजधानी हुई। इन्हनि जा ॿार आदि जो बि हुया उहे सभु राजधानी जा मालिक हुया। तव्हां हाणे हिते आया ई आहियो राजधानी जो मालिक ठहिण लाइ। हाणे त न आहिनि। भारत में हिननि जो राज्य हुयो न। ॿारनि खे सम्झाइबो आहे जॾहिं हिन देवी देवताउनि जी राजधानी हुई, सूर्यवंशी चंद्रवंशी हुया, तॾहिं ॿियो कोई धर्म न हुयो। बाक़ी सभु धर्म वारियूं आत्मायूं मथे हुयूं। हिन समय पोइ ॿिया सभु धर्म आहिनि। इहे धर्म न आहे। इहे जो फाउंडेशन आहे जंहिंखे तुर चइबो आहे। हिन समय मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो तुर सॼो सड़ी वियो आहे। बाक़ी सभु धर्म वारा बीठा आहिनि। बाक़ी उन्हनि सभिनि जी आयु बि पूरी थींदी। इहे मनुष्य सृष्टि रूपी वैराइटी झाड़ आहे। भिन्न भिन्न नाम रूप देश काल अनेकानेक आहे। ये वैराइटी मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे। भिन्न भिन्न नाम रूप देश काल अनेकानेक आहे। केतिरो वॾो झाड़ आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि कल्प कल्प इहे झाड़ जर्जड़ीभूत तमो प्रधान थी वेंदो आहे। तॾहिं पोइ मां ईंदो आहे। तव्हां मूंखे पुकारंदा आहियो बाबा अचो असां पतितनि खे अची करे पावन ठाहियूं। हे पतित पावन चईंदा आहिनि त निराकार बाप ई यादि ईंदो आहे। साकारी त कॾहिं यादि न अचे। पतित पावन सदगति दाता त हिकु ई आहे। जॾहिं पतित पावन बाप खे यादि कंदा आहियूं त निराकार बाप जी यादि ई ईंदी आहे। साकार त कॾहिं यादि न अचे। पतित पावन सदगति दाता आहे ई हिकु। जॾहिं सत्य हुयो त तव्हांजी सदगति हुई। हाणे तव्हां पुरुषोत्तम संगम युग ते वेठा आहियो। बाक़ी ॿिया सभु कलयुग में आहिनि। तव्हां आहियो पुरुषोत्तम संगम युग ते। उत्तम ते उत्तम पुरुष व उत्तम ते उत्तम घायल आहे न। उत्तम ते उत्तम पुरुष व उत्तम ते उत्तम ॻाइबो आहे हिकु भॻवानु। बाबा चवनि था हाणे त पुरुषोत्तम संगम युग ते वेठा आहियो। बाक़ी सभु कलयुग में वेठा आहिनि। हाणे त पुरुषोत्तम संगम युग ते आहियो। उत्तम ते उत्तम पुरुष व ऊचे ते ऊचो ॻायल आहे हिकु भॻवानु। ऊचो तुंहिंजो नाम ऊचो तुंहिंजो धाम। ऊच ते ऊच रहंदा आहिनि न परम धाम में। इहे वॾो सहज सम्झण जो आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग पोइ इहा संगम युग। इन जो कंहिंखे बि पतो ई न आहे। इन संगम युग जे बारे में कंहिंखे पतो ई न आहे। ॾिसो हाणे असां एतिरी आत्मायूं बाबा खे पहचाने करे वरसो था वठूं। बाक़ी सभु आत्माउनि खे पतो ई न आहे। बुद्धि जो तालो लॻल आहे। जीअं न अलॻि जॻह ते वेही करे कमु कंदा आहिनि। दुनिया उन खां अंजान हूंदी आहे। हिते त खुलो आहे लेकिन माण्हू ॾिसंदे हुए बि अचे ई नथा। त ड्रामा में इहो भक्ति मार्ग बि ठहियलु आहे। ईअं न चई सघंदा आहियूं की बाबा पोइ इहो भक्ति मार्ग छो ठाहियो। इहे त अनादि आहे। मां बि तव्हांखे हिन ड्रामा जो राज़ सम्झाईंदो आहे। मां ठातो आहे त पोइ चईंदा कॾहिं ठातो। बाप चईंदा आहिनि इहे अनादि ठहियलु हिकु ड्रामो आहे। शुरू कॾहिं थियो। ॾिसो बाप त बाप आहे न। हाणे कंहिंखे भक्ति सुठी लॻंदी आहे। पीउ त पंहिंजी सभु ॿारनि जी इच्छा पूरी कंदा न। चाहे कंहिंखे फर्स्ट क्लास सीट्स खपे चाहे लोकल सीट्स खपे। त बाप बि बाप आहे। असांखे सतयुगी दुनिया सुठी लॻंदी आहे लेकिन दुनिया में अहिड़ा पक्का भगत बि आहिनि। अहिड़ा ॿिया धर्म वारनि माण्हुनि खे बि वञण वारा आहिनि जेके चओ सतयुग में हलंदव राधे कृष्ण जी दुनिया लक्ष्मी नारायण जी दुनिया उहे साफ़ मना करे छॾंदा। उन्हनि जी इच्छा आहे असांखे त ईअं ई वापसि खपे। त उन्हनि जी बि इच्छा बाबा पूरी कंदा न। हालांकि ड्रामा अनादि ठहियलु आहे लेकिन बाबा चईंदा आहिनि की हिन ड्रामे में हर प्रकार जे माण्हू जे लाइ इहे ड्रामो आहे न। सिर्फ़ु असांजे लाइ त न आहे न।
ऐं ॾिसो जहिड़ी दुनिया में ये कलयुगी दुनिया द्वापर युग खां शुरू थींदी हितां जी रीति रस्म, कंहिंखे सतयुग जी रीति रस्म न वणंदा आहिनि, कंहिंखे कलयुगी खाइण पीअण कपिड़ा इहे ई वणंदा आहिनि, लेकिन असांखे त उहो ई सभु कुझु खपे। त असांजे लाइ ई पोइ भक्ति शुरू थी ताकी असां भक्ति कंदा वञूं, बाक़ी दुनिया जो बि करे ऐं असां भक्ति करे बि भॻवान जी छत्र छाया में कंहिं न कंहिं रीति सां कलयुगी वातावरण कलयुगी दुनिया खां सेफ रहूं। हा, बाक़ी दुनिया वारा त जो करनि था करनि ई था, लेकिन अॼु जो भगत माण्हू हूंदो पको उहो त अहिड़ो गंद न कंदो हूंदो न। त इहा भक्ति बि असांजे लाइ ई ठही आहे, छो जी असां सतयुगी दुनिया सुख शांती भक्ति में बि थोरो बहुत त सुख मिलंदो आहे न। बाक़ी कलयुगी दुनिया त जे माण्हुनि खे वणंदी आहे ओड़ो खाइण पीअण घुमण, त उन्हनि जे लाइ ओड़ी दुनिया बि ड्रामा में ठहियलु आहे। त शुरू कॾहिं थियो इहे सवाल न उठंदो आहे, त बाबा चईंदा आहिनि इहा अनादि आहे, मां ठातो त पोइ चईंदो कॾहिं ठातो, इहे सवाल न उथी सघंदो। अलॻि अगरि चईंदासीं फलाणे समय शुरू थियो त चईंदा बंदि कॾहिं थींदो, परंतु न, इहे त चकर हलंदो ई रहंदो आहे। तव्हां चित्र बि ठाहींदा आहियो ब्रह्मा विष्णु शंकर, इहे आहे देवताऊं त्रिमूर्ति ॾेखारींदा आहिनि, हुननि में उचती उच शिव खे ॾेखारींदा न आहिनि, उन्हनि खे अलॻि करे ॾींदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना सो त हाणे थिए थी न, तव्हां पंहिंजी राजधानी स्थापना करो था, राजधानी में त सभु प्रकार जा पद हूंदा आहिनि, प्रेसिडेंट आहे, प्राइम मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टर आहे, इहे त सभु हूंदा ई आहिनि राय ॾियण वारा। बाबा चवनि था राजधानी में त सभु प्रकार जा पद हूंदा आहिनि, प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर, इहे सभु हूंदा आहिनि राय ॾियण लाइ। सतयुग में राय ॾियण वारो कोई खपे ई न। हाणे जो तव्हांखे राय अथव श्रीमत मिलंदी आहे उहा अविनाशी हलंदी आहे। हाणे ॾिसो केतिरी राय ॾियण वारा आहिनि, ढेर जा ढेर पैसा ख़र्च करे मिनिस्टर आदि ठहींदा आहिनि राय ॾियण लाइ। ख़ुदि गवर्नमेंट बि चईंदी आहे इहे करप्टिव आहे, ॾाढो खाईंदा आहिनि, इहे त आहे ई कलयुग, हुते त ईअं थींदो न आहे, वज़ीर आदि जी हुते दरकार न रहंदी आहे। इहे मत 21 जन्म हलंदी आहे, तव्हांजी सदगति थी वेंदी, हुते त गुरू जी बि दरकार न रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि हुते त गुरू जी बि दरकार न रहंदी आहे। इहे मत 21 जन्म हलंदी आहे असांजी, तव्हांजी सदगति थींदी आहे, हुते त गुरू जी बि दरकार न रहंदी आहे। सतयुग में न गुरू न वज़ीर रहंदो आहे, छो जी हाणे बाबा खां असांखे एॾी श्रेष्ठ मत मिले थी जो कंहिंजी राय वठण जी ज़रूरत ई न पवंदी, उहो संस्कार ई ठही वेंदा न। हाणे असां संस्कार ई त ठाहियूं था न, उहे संस्कार हलंदा रहंदा। हाणे तव्हांखे श्रीमत मिलंदी आहे 21 पीढ़ी अविनाशी 21 पीढ़ी जे लाइ, 21 बुढ़ापे जे लाइ। बूढ़ो ठही पोइ शरीर छॾी ॿार ठाहींदासीं, जीअं सरप हिकु खाल छॾी ॿियो वठंदो आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार तव्हां ब्रह्मण ब्रह्मणियूं आहियो, ग्रंथ में बि पढ़ंदा ॿुधंदा त सभु आहिनि, मूत पतीली कपिड़े धोई भॻवान खे सॾु कंदा आहिनि अची करे मूत पतीली कपिड़ा। असां आत्माउनि जा धुलाई कर, असां सभु आत्माउनि जो बाबा अची करे असांजा कपिड़ा साफ़ु कंदा आहिनि। शरीर त न धोईंदा न, आत्माउनि खे धोइणो आहे, छो जी आत्मायूं ई पतित ठही वियूं आहिनि। पतित आत्माउनि खे अची करे बाबा पावन ठाहींदा आहिनि, ऐं बाबा तत्वनि खे बि पावन ठाहींदा आहिनि, त पोइ असांजो शरीर बि धुलिजी वियो न हिकु तरीक़े सां। त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, मूंखे हिते अचिणो पवंदो आहे, मां ई ज्ञान जो सागर पवित्रता जो सागर आहे। तव्हां बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठंदा आहियो, हद जे बाप सां हद जो वरसो मिलंदो आहे। हद जे वरसे में दुख ॾाढो आहे, इन करे बाप खे यादि कंदा आहियूं, अथाह दुख आहे। बाप चईंदा आहिनि इहे 5 विकार रूपी रावण असांजा सभिनि खां वॾा दुश्मन आहिनि, इहे आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। हे मिठा ॿार, अगरि हिन जन्म में ब्रह्मन ठही करे काम ते जीत पाइणी आहे त जगत जी ठाहींदो।
हिन जन्म में ब्रह्मण अर्थात पवित्रता जी प्रतिज्ञा करे काम ते जीत पाईंदव त जगत जी ठहींदव। तव्हां पवित्रता धारण कंदा आहियो देवता ठहिण लाइ। तव्हां आया ई आहियो आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करणु। तव्हां आया ई आहियो असां हिते बाबा वटि छो आया आहियूं पंहिंजे धर्म जी वरी खां स्थापना करणु। इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। इन में पुरुषार्थ करे पावन ठहिणो आहे। कल्प पहिरियों जेतिरो पावन ठहिया हूंदा सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जा उहो ज़रूरु ठहींदा। कल्प पहिरियों जेतिरा पावन ठहिया हूंदा असांजे घराने जी आत्मायूं सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी आत्माएं जो पावन ठही हूंदियूं उहो ज़रूरु ठहींदियूं। टाइम त लॻंदो आहे न। बाप युक्ति ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। हाणे बाप जा ॿार त ठहिया आहियो न, हिते तव्हां कंहिं वटि आया आहियो उहो त निराकार आहे। बाबा चवंदा आहिनि कल्प पहिरियों जेका पावन ठहिया हूंदा असांजे घराने जी आत्मायूं उहो ज़रूरु ठहींदियूं। टाइम त लॻंदो आहे। बाप युक्ति ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। हाणे बाप जा ॿार त ठहिया आहियो, हिते तव्हां कंहिं वटि आया आहियो उहो त निराकार आहे। हुन हिन शरीर जो लोन वरितो अथई। उहो ख़ुदि ॿुधाईंदा आहिनि इहे ॾाढे जन्मनि जे अंत जे बि जन्म आहे, अंत जे बि अंत जो जन्म मतिलबु 84 जन्म अंत वारो जन्म जे बि अंत जे समय 60 वर्ष जी आयु खां पोइ त इहो थियो सभिनि खां पुराणो तन मां ईंदो या पुराणे रावण जी आसरी दुनिया में पोइ उन्हनि जे शरीर में जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। जबकि हिननि जी वानप्रस्थ अवस्था आहे तॾहिं मां हिननि में प्रवेश कंदो आहे। गुरु भी हमेशह वानप्रस्थ अवस्था में कबो आहे न। त परमात्मा सतगुरु भी ब्रह्मा बाबा जे तन में 60 वर्ष जी आयु खां पोइ ई ईंदा आहिनि। चईंदा आहिनि 60 त लॻी लाट, घर में रहंदा त ॿारनि जी लाट लॻंदी, इन करे भॼो घर सां। त बाबा चईंदा आहिनि ॿार हीअं हूंदा आहिनि जो बाप की लाठी मारण में देरी न करनि। चईंदा आहिनि किथे मरे त धन मिले। वानप्रस्थनि जो ॾाढा सत्संग थींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सर्व जो सदगति दाता हिकु आहे, उहा संगम युग ते ई हूंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे जो असांखे उहो ई संगम युग ते ईंदा आहिनि। सतयुग में जॾहिं तव्हां सदगति पाईंदा आहियो त बाक़ी सभु शांती धाम में हूंदा आहिनि। इन खे चइबो आहे सर्व जी सदगति दाता। सर्व जी सदगति मतिलबु असां बि सुख में आहियूं, आत्मायूं बि शांती में आहिनि मथे। बाप जे सवाइ ॿियो त कोई बि सदगति दाता ॿिए कंहिंखे बि सदगति दाता न चई सघंदा आहियूं, न कंहिंखे श्री चई सघंदा आहियूं, न श्री चई सघंदा आहियूं। श्री अर्थात श्रेष्ठ हूंदा ई आहिनि सतयुगी देवी देवता। श्री लक्ष्मी श्री नारायण उनखे चइबो आहे न। श्री हिकु शिव बाबा ई आहे, उन्हनि खे ठाहिण वारो शिव बाबा। श्री लक्ष्मी श्री नारायण खे अहिड़ो ठाहिण वारो श्री शिव बाबा आहे। त बाप भूले सिद्ध करे त बाप भूलियूं सिद्ध करे ॿुधाईंदा आहिनि। तव्हां एतिरा गुरू कया पोइ बि ईअं ई थींदो। तव्हां पोइ उहो ई गुरू आदि कंदा चकर उअं ई रिपीट थींदो वेंदो। उअं ई असां पोइ बाबा जा ठहींदासीं, उअं ई असां बाबा सां मिलंदासीं, उअं ई असां बाबा खां वरी खां वरसो वठंदासीं। चकर पोइ रिपीट थींदो ई रहंदो आहे। तॾहिं तव्हां स्वर्ग में रहंदा आहियो त हुते त सुखधाम आहे, पवित्रता सुख शांती सभु हुते आहे। हुते झगड़ो आदि हूंदो न आहे। बाक़ी एतिरा सभु शांती धाम में हली वेंदा। बसि सत्य खे लाखों वर्ष ई ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि लाखों वर्ष जी त ॻाल्हि न आहे, इहे त 5000 वर्ष जो पूरो चकर आहे। पूरो चकर ई 5000 वर्ष जो आहे त हिकु सतयुग लाखों हज़ार वर्ष जी छा ॻाल्हि चईंदा। चईंदा बि आहिनि मनुष्य जो 84 जन्म दिन प्रतिदिन सीढ़ी हेठि उतरंदा तमो प्रधान ठहींदा आहिनि।
त बाप सम्झाईंदा आहिनि इहे बि ड्रामो ठहियलु आहे। एक्टर्स हूंदा ड्रामा जा क्रिएटर डायरेक्टर मुख्य एक्टर खे न ॼाणे। एक्टर थी करे अगरि असां ड्रामा जे क्रिएटर डायरेक्टर मुख्य एक्टर खे न ॼाणूं त छा चईंदासीं। बाप चईंदा आहिनि हिन बेहद जे ड्रामे खे कोई बि मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि। इहे बाप अची करे असां सभिनि खे सम्झाईंदा आहिनि, चईंदा बि आहिनि, शरीर वठी करे पाठ वॼाईंदा आहिनि। त नाटक थियो न, नाटक जे मुख्य एक्टर्स केरु आहिनि कोई ॿुधाए न सघे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे बेहद जो ड्रामो कीअं जू मिसल हलंदो ई रहंदो आहे। हाणे असां ॼाणंदा आहियूं कि बेहद जो ड्रामा कीअं जू मिसल हलंदो ई रहंदो। बेहद जो ड्रामा कीअं जू मिसल हलंदो ई रहंदो। हिकु सेकेंड न मिले ॿिए सेकेंड सां टिक टिक थींदी रहंदी आहे। मुख्य आहे ऊच बाबा जो अची करे सम्झाईंदा बि आहिनि। सर्व जो सदगति दाता बि चईंदा आहिनि। सत्युग में ॿियो कोई हूंदो न आहे, ॾाढा थोरा हूंदा आहिनि। उहे थोरा जो हूंदा उन्हनि सभिनि खां जास्ती भक्ति कई हूंदी सत्युग जे आदि में। ॿिए पास प्रदर्शनी व म्यूज़ियम में ईंदा आहिनि त उहा जीअं ॾाढी तव्हां वटि जो प्रदर्शनी म्यूज़ियम में ईंदा आहिनि उहा जीअं ॾाढी भक्ति कई आहे न उहा ईंदा हूंदा। हिकु शिव जी भक्ति करणु इनखे चइबो आहे अव्यभिचारी भगत। पोइ ॾाढनि जी भक्ति कंदा आहिनि उहा आहिनि व्यभिचारी भगत। हाणे त बिल्कुलु ई तमो प्रधान भक्ति थी वई आहे। पहिरियों सतो प्रधान भक्ति हुई, पोइ सीढ़ी उतरदे तमो प्रधान थी वियो आहे। अहिड़ी हालति जॾहिं थींदी आहे तॾहिं बाप मथां खां हेठि ईंदा आहिनि, सभिनि खे सतो प्रधान ठाहिण ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अहिड़ी हालति जॾहिं थींदी आहे तॾहिं बाप मथां खां हेठि ईंदा सभिनि खे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। इहे बेहद जे ड्रामा खे तव्हां हाणे ॼाणियो आहे। असां बेहद जे ड्रामा खे हाणे असां सभिनि ॼाणियो आहे न। अच्छा मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठण लाइ पावन ज़रूरु ठहिणो आहे। जॾहिं हाणे पवित्रता जो वरसो वठो अर्थात काम ते जीत पायो तॾहिं जगत जी ठाहींदासीं। ॿियो आहे बेहद बाप सां पढ़ाई पढ़ी करे स्वयं खे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। असांखे स्वयं खे कौड़ी खां हीरे जहिड़ो अर्थात दैवी गुण संपन्न सर्व शक्ति सर्व गुण सर्व ज्ञान संपन्न देवता ठाहिणो। बेहद सुख वठणु बेहद जो सुख वठिणो आहे। नशो रहे मनुष्य खां देवता ठाहिण वारो बाप हाणे असांजे सम्मुख आहे। हाणे आहे असांजो इहे सर्वोत्तम ब्रह्मण कुल वरदान ज्ञान संपन्न दाता ठही सर्व आत्माउनि प्रति शुभ चिंतक ठहिण वारा श्रेष्ठ सेवाधारी ठहूं। शुभ चिंतक ठहिण जो विशेष आधार आहे शुभ चिंतन। जॾहिं असां सदा ई शुभ चिंतन में रहंदासीं कि सर्व जो कल्याण थिए, सभिनि जो बुरो स्वभाव संस्कार ख़तमु थी वञे, सभु सुठा आहिनि, सभु मुंहिंजा नंढा नंढा भाउ आहिनि, सभी आत्मायूं मुंहिंजी नंढी नंढी भाउ आहिनि, सभी सतो प्रधान आत्मायूं आहिनि, सभी सुठी आत्मायूं आहिनि, सभिनि जी कमी कमज़ोरी ख़तमु थी वञे थी। जॾहिं असांजो इहो शुभ चिंतन हलंदो मां आत्मा आहियां, बाबा मुंहिंजो पीउ आहे, बाबा सां सभिनि आत्माउनि जो बाबा आहे, बाबा सां आत्माउनि जी स्वभाव संस्कार खे परिवर्तन करणा आहिनि। जॾहिं ज्ञान जो शुभ चिंतन रहंदो तॾहिं असां ॿियनि जे लाइ सुठो सोचे सघंदासीं। जो व्यर्थ चिंतन व परचिंतन कंदा आहिनि उहे शुभ चिंतक न ठही सघंदा।
कोई कहिड़ो बि आहे, असांखे पतो आहे फलानो जो सुभाउ संस्कार अहिड़ो आहे, फलानी जो सुभाउ संस्कार अहिड़ो आहे, फलानी जो सुठो आहे, फलानी जो ठीकु न आहे। त असां बाबा ॾिसो, बाबा जो ज्ञान, बाबा उन ॾींहुं चई न मुंहिंजो ज्ञान चटक मटक झटक जीअं आहे। त बाबा चईंदा आहिनि अहिड़े माण्हुनि सां संग बि न करिणो आहे, संग बि दूरि। हाणे असां कंहिंजो ख़राबु सुभाउ संस्कार ॾिठो, आसुरी सुभाउ संस्कार, त असांखे हुनजे संग सां बि परे रहणो आहे। कोई विघ्न विझण वारी कोई अहिड़ी वेड़ी आत्मा आहे त हुन सां संग बि न करिणो आहे, लेकिन हुनजो परचिंतन बि न करिणो आहे। हुनजे लाइ संकल्प करो भई हीअ बि सुठी थी वञे, हिनजो बि कल्याण थिए। बसि फलानी अहिड़ी आहे पतो आहे, पर हुनजो बि कल्याण थिए, उहो बि सुठी थी वञे, हुनजा बि बुरा स्वभाव संस्कार सुठा थी वञनि। त हीअ ॾाढी गहरी धारणा आहे, शुभ चिंतक ठहिणु। श्री बाबा चवनि था बुरे स्वभाव संस्कार वारनि जे संग में बि न अचो, संग सां बि दूरि रहो। असां ॾिसंदासीं, चईंदासीं अरे बसि हाणे त मां हिन सां न ॻाल्हाईंदमि, फलानी त अहिड़ी आहे, बाबा त मना कंदा आहिनि। लेकिन पोइ बाबा चईंदा आहिनि शुभ चिंतक बि ठहो, त ॻाल्हि अची वई न। बाबा चईंदा परे बि रहो, बाबा चईंदा शुभ चिंतक बि रहो। बाबा चईंदा आहिनि सभिनि ते रहम दिल दया करो, तव्हां सभिनि जा पूर्वज आहियो, कंहिंसां किनारो बि न करो। न 3 ॻाल्हियूं अचे। त हर धारणा खे असांखे धारण करे हिकु परफेक्ट ब्रह्मण ठहिणो, परफेक्ट बाप समान आत्मा ठहिणी। त उहो ठहिण जे लाइ केॾो असांजो चिंतन हलणो खपे, हर ॻाल्हि में किथे कहिड़ो पॉइंट यूज़ करूं, कीअं करूं ताकी असां बाप समान ठही वञूं। इन ई चिंतन में रहूं, इन ई पुरुषार्थ में रहूं त केॾो मज़ो अची वेंदो। शुभ चिंतक माण्हुनि वटि शुभ चिंतन जो शक्तिशाली खज़ानो सदा भरपूर रहंदो आहे। शुभ चिंतक माण्हुनि वटि शुभ चिंतन जो शक्तिशाली खज़ानो सदा भरपूर रहंदो आहे। सर्व आत्माउनि जे लाइ, प्रकृति योनियुनि जे लाइ शुभ चिंतन जो शक्तिशाली खज़ाने सां भरपूर आत्मा आहियां। भरपूरता जे कारण उहो ॿियनि जे प्रति शुभ चिंतक ठही सघंदा आहिनि। शुभ चिंतक अर्थात सर्व ज्ञान रत्न सां भरपूर अहिड़े ज्ञान संपन्न दाता ई हलंदे फिरदे हर हिक जी सेवा कंदे श्रेष्ठ सेवाधारी ठही सघंदा आहिनि। त असां केरु आहियूं? हर आत्मा, हर योनि, हर प्रकृति, हर तत्वनि, जीव जंतु जानवर, प्रकृति में सभु अची विया, ग्रह वग़ैरह बि, सभिनि जी सेवा करण वारी मां श्रेष्ठ सेवाधारी आहियां। स्लोगन आहे विश्व राज्य अधिकारी ठहिणो आहे त विश्व परिवर्तन जे कार्य में निमित ठहो। जॾहिं विश्व खे परिवर्तन करण में असां निमित ठाहींदासीं, विश्व में केरु अची विया? सर्व आत्माऊं। जॾहिं सर्व आत्माउनि जे परिवर्तन करण जे, सर्व आत्माऊं प्रकृति योनियुनि खे परिवर्तन करण जे कार्य में असां सहयोगी ठहींदासीं, निमित ठहींदासीं, तॾहिं त असां विश्व राज्य अधिकारी ठही सघंदासीं न। त ॾिसो अची वियो न, बाबा चवनि था संग में बि न अचो, किनारो बि न करो, संग में बि न अचो, किनारो बि न करो, उन्हनि जी सेवा बि करो। जॾहिं असां ॿियनि जे अहिड़े स्वभाव संस्कार ॾिसंदासीं, जॾहिं पंहिंजी शुभ चिंतक जे शुभ चिंतक मणी ठही करे जॾहिं असां ॿियनि खे परिवर्तन कंदासीं, उन्हनि जे स्वभाव संस्कार, बुरे स्वभाव संस्कारनि सां उन्हनि खे मुक्त कंदासीं, तॾहिं त असां विश्व राज्य अधिकारी ठहींदासीं न। भई विश्व राज्य अधिकारी ठहिण लाइ पंहिंजी प्रजा बि ठाहिणी आहे, पंहिंजी पूरी राजधानी में त सभु प्रकार जा माण्हू खपनि। त असां कंहिंजो बि बुरो स्वभाव संस्कार अहिड़ो वेड़ो ॾिसी करे उन सां, उनजे संग जे प्रभाव में बि न अची करे, उन सां किनारो बि न करे करे उनजे लाइ
शुभ संकल्प करो, ये आत्मा भी श्रेष्ठ ठही वञे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।